यही पासा भीगा छोरा पढ़ने ला तैयार करन सजो डी मोबाइल होतो कावड़िया मास्तरन ते बैठा मास्तर पढ़ाइन कोन था मास्तर पाऊं पर था इल्म विझन न था पढ़े त छोरो असां जे छोरन के पढ़ण का डरो सजो डी मोबाइल पढ़ाई का 104 डिग्री बुखार हाणे परचा पिया हलन न 9 ॾह जा छोरन जा राम भट बाबा मैथ जो परचो जल्दी दे यार ठरे ये छाए खिलता साई यार ठरे मुझो हां खिलता साई मुझो यार ठरे अशना ता बुधायो दासी रोज मिलणे तो साईं दासी फिर जी परवाह ना है दिल की दरिया हुआ है मां ॾाढो ॾुखियल माण्हू आहियां मूंखां महबूब रुसी वियो मूंखे का सलाह ॾे मां छा कयां चपन सां चुमामा ज़रूरी तना है अची तुंहिंजे वेझो शादी करण खां पोइ ऐं मोबाइल वठण खां बाद में बस हिक ही अफ़सोस थींदो आहे उहो वरी कहिड़ो कुछ ॾींहं अञा सबर कयूं हा त भलो मॉडल मिली वञे हा केॾो दिल जो पको मुंहिंजो महबूब आ केॾो दिल जो पको मुंहिंजो महबूब आ मुंहिंजे सुॾकनि जो हुन ते असर को सिकिया खे कि न सिकाए भलारा दुख में दुखिया खे कि न दुखा जो सिंधी कौम है ना इससे कुछ निस्बतन प्यार ज्यादा है इस वजह से नहीं कि मैं खुद सिंध में रहने वाला हूँ बल्कि सिंधियों से मुझे इसलिए प्यार है कि सिंध का हिंदू भी आली मदद बोलता है हाँ ठीक है बंदी करावा जो रोल नंबर है ना नंबर रोल मिली लागू आ तो बाहर संगत बंगत रखनी जा ना संगत के साथ रखा कौन कैसा न रखे मुस्सा गड़ी रख गिल गए जा देवा जो कारे कुत्ते जेडी शिगल ने तोखे के बुधायो गालान में लगे थे अगर हां में तू पुछा आजादी पे परी पे लगे पर वडी चरण चरियो है पर चरियो ना मजाणो आया मुके अम्मा चयो त जेको तू खीर वठी आवा खीर वठण में त जेको मोटा पे रस्ते ते गाडी कयो पी 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 मां खीर पी छयो दंजा ना थे जो काऊ मुखे मारे मुंजे घरानन के जे तकलीफ जे के जे मुखे मारे धैया भी वना तो ना का दोगे मुझे सिरा ताजी क्वालिफिकेशन केतरी क्वालिफिकेशन छा कंदे मतलब तालीम केतरी आहे ताजी तालीम जो गाल करे छा तालीम जो गाल करे तो पढ़ियल लिखियल आयो कुछ हां गंज पढ़ियल मां जो भा पढ़ियल बस बियो छा भा रिपोर्टर तहां थींदो पढ़ियल भाई वो डी दस जे डी सोना मां अची तोखे विजा छा हार मोतन जो गिची में गुल संभले गुल गुलाब एक दफो पंजी अखन सा दिसी छड मोजो डगो छा दर्द ऐं गम जो लिखियल दफ्तर फिराकी लाजवाब हथ नथो लाया मता जोर सा पार्टी पवे छा शब नमाजो सनड़ो चोलो वायल संदो नाज़ुक निकाब शादी करनी है ना 5 सें जा बिस्कुट वठी से अब्दुल खाल के साईं अजेशा नमाज जे असां जे गोठ भरजो छोकरे जो निकाह पढ़ो निकाह पढ़ी 5 सें जा बिस्कुट वराए काहे वनी ट्रैक्टर हणो से थ्रेशर यार के विछोड़े छदी दिल या तोड़े तो भाव साबे ही केड़ो कूड़ू गल्हाया हट हिन अंतर में नाहे निंड फिक्र में